नमस्कार मित्रों, उम्मीद है तव्हां सभु ठीकु हूंदव। मां पंहिंजो तव्हांजो संतोषपुरी। अॼु ॾाढी हिकिड़ी क्लिप ॾिसी करे ॾाढो मूंखे दुख थियो ॾाढो, ऐं हिकिड़ो अंदरि में ज्ञान बि आयो। हिकिड़ो किन्नर हिकिड़ी जॻह ते अस्पताल जे ॿाहिरों तड़पे पियो, बीमार पियो हुयो, मक्खियूं मुंहं ते हिन ते जिस्म ते वेहनि पियूं, लेकिन परे न करे सघे पियो। छा वजह हुई, छा कारण हो, प्रभु ॼाणे। पर दुख ॾाढो, तकलीफ़ ॾाढी थिए पई अंदर में। सोच में पइजी वियुमि त आख़िर इहो छा आहे? छा असांजा कर्म आहिनि? छा असां अहिड़ो अॻिले जन्म में कुझु करे आया आहियूं जंहिंजी वजह खां असांखे इहो दुख उठाइणो पवंदो आहे? जेॾी महिल किन्नर पैदा थींदो आहे, उनखे माता पिता एक्सेप्ट न कंदा, ॾेई छॾनि किन्नरनि खे। उनखे संसार एक्सेप्ट न कंदो, उनखे संसार न अपनाईंदो, माता पिता न अपनाईंदा। उन्हनि खे काॾे वञनि कंहिं हुन में ख़ुशी में ग़मी में उनखे उहो न अपनाईंदा। यानी जो छा कारण आहे? मन में ईअं ई ख़्यालु हले पियो त ॾिसो केॾो असां पंहिंजे सूंहं जे मथां नाज़ कंदा आहियूं, केॾो असां पंहिंजे मथां अहंकार कंदा आहियूं। हाँ, जो असां काॾे बि वेंदा आहियूं, वॾी गाॾी हूंदी आहे, पैसो हूंदो आहे, बंगलो हूंदो आहे, माण्हू दर खोलंदा आहिनि, वाह वाह कंदा आहिनि, हो चवंदो आहे अचु मां सां वेह, हो चवंदो आहे अचु मां सां वेहो, अचु मां सां। लेकिन किन्नर खे माण्हू धिको ॾींदा आहिनि तूं होॾे वञी वेह। जीअं ग़रीब खे माण्हू धिको ॾींदा आहिनि त वह तूं मां सां गॾु न वेह, तीअं किन्नर खे माण्हू चवंदा आहिनि तूं मां सां न वेह गॾु। किन्नर सां कोई गॾु हलण लाइ तयारु न हूंदो आहे, मतां कोई चए त वह किन्नर सां गॾु हूंदो, चाहे भले उहो सको हुनजो हिकु माउ मां पैदा थियल छो न हुजे, लेकिन पोइ बि उन खे संसार एक्सेप्ट न कंदो। यानी इहो कर्म आहे पंहिंजो न हिकिड़ो, जो इहो अॻिलो अहिड़ो कर्म थियल हूंदो आहे जो असां पोइ बाद में अची करे उहो किन्नर जी जनम वरतो आहे। उन खां पोइ तकलीफ़ दुख, जंहिं ॼाणे किन्नर पैदा थींदो आहे उन खे वठी करे दुख ऐं तकलीफ़ थींदी आहे। ईअं न त सभ जी क़िस्मत हिकु जहिड़ी हूंदी आहे, न, इंसान आहे, आम माण्हू जी बि हिकु जहिड़ी क़िस्मत न हूंदी आहे। सो कुते जी बि क़िस्मत हिकु जहिड़ी न आहे। कोई कुतो आहे गली में रुलंदो पियो हूंदो आहे, उनखे रोटी टुकुर बि कोई न ॾींदो आहे, परे कंदो आहे। कोई कुता अहिड़ा आहिनि जेके झोली में विहाए करे खीर पीआया वेंदा आहिनि, गाॾी में, वॾी वॾी गाॾी में पलंगनि ते सुम्हाया वेंदा आहिनि। पर किन्नर बि इहे सभु न हूंदा आहिनि, लेकिन पर किन्नर उहो आहे त जीअं पैदा थींदो आहे उन खां उनजो दुख शुरू थींदो आहे। नकारात्मक तरीक़े सां नफ़रत सां उनखे उन टाइम को ॾिठो वेंदो आहे। हालांकि नंढो मासूम ॿारु हूंदो आहे, उनखे त ख़बर काई न हूंदी आहे। पोइ उनखे उहो उते दुख, उनखां पोइ वरी खणी वेंदा आहिनि, उते तकलीफ़ां भोगणियूं पवंदियूं आहिनि। संसार में हिकु टुकर तकलीफ़ां। मां वीडियो क्लिप सां पियो जीअं त ॿार रोड ते, माना अस्पताल जे माना ॿार रोड ते माना ईअं वण हेठों उहो दुख सहे पियो, लेकिन कोई अहिड़ो न हो जिनखे खणी करे अस्पताल पुॼाए इलाज कराए। थी सघंदा हुनजा भाइर बि हुजनि, माता पिता बि हुजनि, परिवार बि हुजे, चाचो मामो बि हुजे, लेकिन उनखे खणण लाइ तयारु न हुजे। त इन करे परमात्मा को हर वेले शुक्रानो अदा करणु खपे ऐं उनखे अरदास करणु खपे त भॻवान मूंखे तूं एॾी प्यारी देही ॾिनी आहे, श्वास ॾिना थी, ग्रास ॾिना थी, मेलनि में वास ॾिना थी। केॾा असां भॻवान जा जेतिरा बि शुक्राना मञूं थोरा आहिनि,
केॾा असां भागशाली आहियूं जो असांखे माता पिता प्यार सां लाड सां पालियो, खीर पीआयूं, सुठियूं सुठियूं गाॾियूं, सुठा सुठा मोबाइल, सभु चीज़ असांखे वठी ॾिनई। केॾा असां क़िस्मत वारा आहियूं असां। ऐं उहे वीचारनि जी जीवन ॾिसो केॾो दुखदाई में गुज़रंदो आहे। प्रभु आहे, परमात्मा आहे, बसि इहा चीज़ जॾहिं ॾिसंदा आहियूं त पोइ असांखे उहो थींदो आहे त भॻवान तुंहिंजा लख शुक्राना। बसि पंहिंजे जीवन में अहिड़ो कर्म कयूं, अहिड़ा सुठा कर्म कयूं त जीअं हाणे असां बादशाही जी ज़िंदगी गुज़ारंदा पियूं न, ताकी वरी अॻितो ॿी जेका जीवन अचे उन में बि असांखे बादशाही जी ज़िंदगी शान मान सां असां जीअं ज़िंदगी गुज़ारी आहे, शान मान सां असां वञूं। कॾहिं तव्हां किन्नर जी अर्थी खणंदे न ॾिसंदव, कॾहिं किन्नर खे तव्हां रश में हुन में जीअं पाण खे खणंदा आहिनि त वाह गॾिजी करे खलक ईंदी आहे, रश ईंदी आहे, मुक्तिधाम में मसाणनि में आवाम ईंदी आहे, पगड़ियुनि ते आवाम ईंदी आहे, चौथनि ते आवाम ईंदी आहे। किन्नर जे कॾहिं तव्हां न सर ते रश ॾिसंदव, न हुनजी काई खणंदे ॾिसंदव, न हुनजे पगड़ियुनि ते, न अछे मेरे ते, कोई ख़बर न आहे छा थींदो आहे, कीअं थींदो आहे, इहा कोई सुध न आहे। पर उमेदु आहे कोई न कोई किन्नर ज़रूरु अहिड़ो भॻवान सां मिलाईंदो जंहिंसां मां जी हिस्टोरी वठंदुमि इन खां किन्नरनि खां त आख़िर थींदो छा आहे, उन जो नतीजो हल कीअं निकिरंदो आहे। अगरि मौक़ो मिली वियो त तव्हांखे ज़रूरु यूट्यूब चैनल ते ॾेखारींदासीं त आख़िर उन जो छा हल हूंदो आहे। इन करे बसि अहिड़ो कर्म करिणो आहे जीवन में पंहिंजे में त जीअं असां सुखी जीवन हे गुज़ारे हले, जीवन पार कयूं, चार माण्हू नेकी सां असांखे पुॼाए अचनि ऐं वरी जेको ॿियो जनम मिले भॻवानु शल असांखे अहिड़ो ई राजा बणाए करे, अहिड़ो ई असांखे सुठो, इन जे लाइ असांखे कर्म सुठा करणा पवंदा। जो जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, ये है गीता का ज्ञान। जेको आहे गीता में प्यार सां अर्जुन खे सम्झाए थो, अर्जुन जेको तूं कर्म कंदे उहो ई तूं संसार में भोगींदे। इन करे असां जहिड़ो जहिड़ो कर्म कंदासीं ओड़ो ई वरी असां हिन संसार में भोगींदासीं ऐं अॻिलो जनम जेको ईंदो असांजो परमात्मा खे इहा ई वेनिती कंदासीं त असां 84 लख जूणी को बचाए असांखे पंहिंजे मुक्ति में, पंहिंजे धाम में रखे, पंहिंजे चरणनि में, पंहिंजे जेको गऊं लोक आहे उते असांखे वासो ॾे, असांखे इन गर्भ जून में घुमाए न असांखे। ऐं असां जॾहिं शेवा भाव भक्ति सां असां इहे कर्म कंदासीं, सुठा कर्म कंदासीं, कॾहिं बि असां दुखी न थींदासीं। भॻवानु कृष्ण असांखे सतगुरु साईं कैलाश दातार संत महात्मा असांखे कॾहिं दुखी थियणु न छॾींदा। इन करे सुठो कर्म कयूं त जीअं सुठा अॻिते हली करे जीवन असांखे वापसि मिली सघे। जय जय समाधि वारा, जय जय समाधि वारा।